अज दिल थी चवेगायो कुछ याद अथियन नंढड़े लाए जो गालियों। तमाम सुठा सिंगर एहसन सखीराणी असां सां गॾु मौजूद आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तव्हां माशाल्लाह सां पंहिंजे वालिद साहब खां सिखिया वरिती? बिल्कुलु वालिद साहब उस्ताद गुलाम शबीर सखीरानी साहब ऐं अदा हुबदार खां वरिती आहे। आसरन में असांखे रुलाए छॾी इहो छा कई इहो छा कई। सैड शायरी ॻायो था त अंदरूनी तौर ते तव्हां थोरा सैड थी विया हुआ। जॾहिं आर्टिस्ट शाइरी खे सम्झी करे ॻाईंदो हा तॾहिं ई उहो आर्टिस्ट सुठे तरीक़े सां ॻाए सघंदो। ओ पिरी मूंखां यादो न कस अणगणियो अण चयूं तो फरियादो न खस। म्यूज़िशियन जो साथ तव्हांजे लाइ केतिरो ज़रूरी हूंदो आहे? अगरि म्यूज़िशियन सुठा आहिनि हा त आर्टिस्ट आहे। को पैगाम तव्हां ॾियणु चाहींदा पंहिंजे चाहींदड़नि खे? एतिरी मोहबत विरायो जंहिंजी काई हद न हुजे। कागज़ समझी तो फाड़े छॾियो ककपन समझी तो साड़े छॾियो मुंहिंजो जीवन सारो उजाड़े छॾियो तुंहिंजा थोरा कीअं मालाया सजण। मौसीकी जो प्रोग्राम सुरसंगीत हर छंछर ते रात 9:05 ते सिर्फ़ ऐं सिर्फ़ KTN ते।